जी सिंध बार जस्टिस इंटरनेशनल पारां जेको अक़लियती बिरादरी लाइ लॉ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई इन हवाले सां कानूनदान आहिनि सीनियर कल्पना देवी उन्हनि बि शिरकत कई उन्हनि खां पुछंदासीं त छा ज़रूरत आहे अदी अॼोके जेको ही कॉन्फ्रेंस हुन हवाले सां थोरो ॿुधायो। न सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो, हिकु त छड़ो छड़ थी विया आहियूं, हिक ॿिए खां परे थी विया आहियूं। उहो जेको असली असांजो DNA हुयो उन खां सुरी विया आहियूं। त इहा सुठी ॻाल्हि आहे त रखी रखी हिक ॿिए खे हिकु जेको जोड़े थो, दे आर प्लेइंग द रोल लाइक अ ब्रिज। ऐं इन ब्रिज जी ज़रूरत आहे। आहियूं गॾु पर थोरो बटिजी विया आहियूं, थोरो विरहाइजी विया आहियूं, कुझु पंहिंजी नफ़्सा नफ़्से में अची विया आहियूं। त इन जे करे अहिड़ी कॉन्फ्रेंसिस, अहिड़ा इवेंट्स थियणु खपनि। उन सां ईअं थींदो त एटलीस्ट हिक ॿिए खे सम्झण जो मौक़ो मिलंदो, हिक ॿिए जे वेझो थींदासीं। तव्हां छा थियो सम्झो अक़लियती बिरादरी लाइ वधीक कानून साज़ी जी ज़रूरत आहे, जेके मौजूदा कानून आहिनि उन्हनि में उन्हनि खे तहफ़ुज़ में ख़तरात आहिनि या कुझु दरपेश मसइला बि अचनि था जेके तव्हां ॾिसो था। मिसाल तव्हांखे ताज़ो ॾियूं त प्रिया कुमारी जी बाज़ियाबी अञा ताईं नथी सघे, 5 साल थी विया। तव्हां पाण औरत हिकु माउ जो जेको सूर आहे उहो वधीक सम्झी सघो था। एक्चुअली इन जे लाइ कंहिं कानून साज़ी जी ज़रूरत न आहे। उहो कॉन्स्टिट्यूशनल ऑफ पाकिस्तान असांखे राइट ॾेई छॾियो आहे। उहा रिकवर नथी थिए, उहो अलॻि क्वेश्चन आहे। पर कॉन्स्टिट्यूशन असांखे कंहिं बि डिपार्टमेंट खे झलियो न आहे। ऐं इन में बि को शक न आहे त सिंध गवर्नमेंट ॾाढा एफर्ट्स वरिता, पर वरी ख़बर न पई त आख़िर इहे एफर्ट्स ख़तमु छो थी विया, फ्रूटलेस छो थी विया। अगरि हुननि एफर्ट्स वरिता त इन खे पाए तकमील ते पुॼाइनि आहे। उहा न्याणी रिकवर थिया, उहा न्याणी सभिनि जी आहे। अॼु उहा न्याणी प्रिया जे लाइ मूंखे हैरानगी थींदी आहे त काबतुल्ला शरीफ़ में कोई माण्हू वञी करे उते दुआऊं था घुरनि, करबला मौला ते था वञनि, उते दुआऊं था घुरनि, काशी मथुरा में जेके वेठा आहिनि उहे उते दुआऊं था घुरनि। उहे सभिनी खे ॿाराइनि था त हिकिड़ी न्याणी, छो त इहो दर्द महसूसु थो करे हर कोई। त हिकिड़ी बचो कंहिंजो वियो आहे, पाण बछड़े वाल आहियूं, त हुननि खे हिकिड़ी फीलिंग आहे त इहा थियणु खपे। इन में कॉन्स्टिट्यूशन खे अमेंड करण जी ज़रूरत न आहे। जी जेको बबरलो में माज़ी में हिकिड़ो पाणी लाइ धरणो लॻो, तव्हां पंहिंजी स्पीच में बि ज़िक्र कयो त हाणे बि उते बबरलो में धरणो जेको लॻो आहे उते हुकूमती दौर, छो जो हीउ हिकिड़ो केस पहिरियों त पाणी वारो हुयो त चवनि पिया सियासत आहे सियासत आहे, हीउ न्याणी जो केस आहे। उन हवाले सां उते को हुकूमती दौर ॻाल्हाइण लाइ त न वई आहे, कोन खे सम्झाए त बाबा धरणो ख़तमु कयो, केस ते कमु हले थो। बहितर कुझु ॾींहं हवाले DSP उतां जो पहुतो आहे बबरलो जो, ऐं पुलिस जे भारी नफ़री सां गॾु पहुता जे तव्हां धरणो ख़तमु न कंदव त असां कार्रवाई कंदासीं। इन हवाले सां ॾिसो, हिन वक़्तु ताणी चलो तव्हांजे चवण मुताबिक़ त हिकिड़ो बंदो वियो उन्हनि खे धमकाइण, उथाए त न सघियो न, उथाए त न सघियो न। इहा ई त डिटर्मिनेशन आहे त वेहिजी विया। भले दुनिया छा बि चए त हीअ सियासत आहे या कुझु आहे, बछड़ा गुम आहिनि आहिनि, इहो सच आहे। पाणीअ जो मसइलो हुयो हुयो, त इहे इन्हनि खे जेके सचायूं आहिनि न, उहे कंहिंजे बि ॻाल्हाइण ते या बयाननि ते ख़तमु न थींदी आहे। असांजो ही जेको सिंध आहे न, एजिटेशन उहे ताईं त हलियूं। हे MRD छा हुयो, ज़िया जे ख़िलाफ़ु जेको आवाज़ु खॼो उहो कंहिं खणियो, मुशरफ जे ख़िलाफ़ु जेकॾहिं आवाज़ु खॼो त उहो कंहिं खणियो। हीअ उहा ई धरती आहे जंहिं धरतीअ पाकिस्तान ठहण जी रेज़ोल्यूशन पास कयो। हीअ उहा धरती आहे। त असां हुनखे कीअं था विसारे सघूं। थोरा थधा आहियूं, पर जंहिं महिल अची चढ़ंदी आहे न दिमाग़ ते, पोइ कंहिंखे बि न ॾिसूं, पोइ जोगी न कंहिंजा मिट बीहजी वेंदासीं।